नाज़रीन, पीपल्स पार्टी जे MPA नईम अहमद खरल चयो आहे त सियासत इमरान ख़ान जे वस जी ॻाल्हि नाहे, वञी क्रिकेट खेॾे। हुन चयो त 9 मई वारा वाक़िया मुल्क दुश्मनी जो सबूत आहिनि। इदारनि ते हमला करणु PTI जी पुराणी आदत आहे। पीपल्स पार्टी MPA चयो त तहरीक इंसाफ़ जा अॻुवाण पीपल्स पार्टी में शमूलियत करण लाइ पार्टी क़यादत सां राब्ते में आहिनि। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। पीपल्स पार्टी जे MPA नईम अहमद खरल जो चवणु आहे त सियासत इमरान ख़ान जे वस जी ॻाल्हि आहे, वञी क्रिकेट खेॾे। हुन चयो त 9 मई वारा वाक़िया मुल्क दुश्मनी जो सबूत आहिनि। इदारनि ते हमला करणु PTI जी पुराणी आदत आहे। जी नाज़रीन, पीपल्स पार्टी जे MPA नईम अहमद खरल धरती TV सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। नईम अहमद खरल जो चवणु आहे त सियासत इमरान ख़ान जे वस जी ॻाल्हि नाहे, वञी क्रिकेट खेॾे। हुन चयो त 9 मई वारा वाक़िया मुल्क दुश्मनी जो सबूत आहिनि। इदारनि ते हमला करणु PTI जी पुराणी आदत आहे। पीपल्स पार्टी MPA चयो त तहरीक इंसाफ़ जा अॻुवाण पीपल्स पार्टी में शमूलियत करण लाइ पार्टी क़यादत सां राब्ते में आहिनि।